खैरपुर जे हिक ख़ानगी स्कूल में एकता जी तकरीब कोठाई वई, जंहिंमें मुक़ररनि जो चवणो त महिराण में मेड़ाका अमुन जो पैगाम आहिनि। संदन चवणो त सकाफ़ती मेड़ाकनि ज़रिए सिंध जी सुरहाण पूरी दुनिया में पकड़जी रही आहे। इन हवाले सां ॾिसूं था इरफान पुलपोटो जी रिपोर्ट। टाइम न्यूज़ ऐं रोज़ानी पंहिंजी अख़बार तरफ़ां 3 दिसंबर ते एकता ॾियारो मल्हाइण वारे सॾ ते खैरपुर में एलिमेंट्री फेलोशिप स्कूल मेतला में सकाफ़ती तकरीब मुनक़िद कई वई। तकरीब खे ख़िताब कंदे अॻवाननि चयो त 3 दिसंबर ते हू एकता ॾियारो भरपूर नमूने सां मल्हाईंदा ऐं सिंधी सकाफ़ती वेस पहिरें पंहिंजी सकाफ़त खे निर्वार कंदा। हिन चयो त सिंध धरती सूफ़िन बुज़ुर्गनि ऐं औलियान जी धरती आहे, जिन हमेशह अमन प्यार ऐं मोहब्बत जो पैगाम ॾिनो आहे। अॼु जो कोई प्रोग्राम आहे एकता जो ॾियारो जेको असां मल्हाए रहिया आहियूं स्कूल में, ऐं सिर्फ़ु असांजो शौक़ु आहे त पंहिंजे ॿारनि खे कॉन्फिडेंट डेवलप कयूं, पंहिंजे माॻनि ऐं पंहिंजे असासनि ऐं कल्चर जे मुतलिक़ ॼाण ॾियूं। ऐं हीअ सिंध सूफ़िन जी आहे ऐं सूफ़िन हमेशह प्यार ऐं मोहब्बत जो सबक़ ॾिनो आहे। असांखे कंहिं बि ज़बान सां का बि एलर्जी न आहे, असांखे उन्हनि सां बि मोहब्बत आहे, प्यार आहे। पर असां पंहिंजे सिंधी क़ौम जे हिसाब सां अगरि सोचूं त हीअ कल्चर, हीअ टोपी, अजरक जेके बि आहिनि, इहे असांजूं रस्मूं रिवायतूं न आहिनि। असांजी हिन स्कूल में प्रोग्राम में हिकु टेबलो कयो वियो, जंहिंमें न्याणीअ जी तालीम जे बारे में ॿुधायो वियो ऐं सकाफ़त जे बारे में ॿुधायो ऐं असां तमामु ख़ुशि आहियूं जो असांजे स्कूल में अहिड़ा प्रोग्राम मल्हाया वेंदा आहिनि। जो मून फेलोशिप में एकता जो ॾियारो मल्हायो वियो, जंहिंमें उतां जे वालिदेन खे, ॿारनि जे वालिदेन खे बि मदऊ कयो वियो ऐं जेके PEC जा मेंबर आहे उन्हनि खे बि मदऊ कयो वियो ऐं तमामु मोज़िज़ शख़्सियात खे बि मदऊ कयो वियो। ऐं हिते हिकिड़ा बहितरीन टेबलोस पेश कया विया, जंहिंमें सिंध जी सकाफ़त ऐं घोट कुंवार जो टेबलो हुयो जेको क़ाबिल तारीफ़ हुयो। त हिन में हिकिड़ी सिख्या ॾिनी वई आहे ऐं जेके असांजो कल्चर आहे उनखे निमायो रखियो वियो आहे। तमामु ज़बरदस्त नारो आहे, छो जो हर सिंधी चैनल्स वारनि जेको आहे मुख़्तलिफ़ स्लोगन्स रखिया आहिनि ऐं अली काज़ी वारनि जेको स्लोगन्स रखियो आहे तमामु ज़बरदस्त आहे, उन्हनि खे असां एप्रिशिएट कयूं था। अॼु जेको प्रोग्राम हुयो, ॿारनि टेबलोस पेश कया, तमामु बहितरीनु परफॉर्मेंस हुई ऐं पंहिंजी सकाफ़त सां मुहबत ऐं उन कल्चर खे उजागर करण जे लाइ, प्रोमोट करण जे लाइ अहिड़ा प्रोग्राम्स थियणु खपनि। ऐं जेके टीचर्स आहिनि जेके तयारी कराइनि था ॿारनि खे, छो जो ही ॿार आहिनि जॾहिं वॾा थींदा त उन्हनि खे पंहिंजी सकाफ़त जे बारे में ख़बर हूंदी त पंहिंजी सकाफ़त खे प्रोमोट करे सघंदा। उन्हनि खे अगरि सकाफ़त जे बारे में ख़बर न हूंदी त उहो प्रोमोट न करे सघंदा। त मां सम्झां थी इन स्कूल लेवल में ई जॾहिं ॿारनि खे पंहिंजी सकाफ़त, पंहिंजे कल्चर जे हवाले सां ॿुधायो वेंदो आहे त उहो पंहिंजी कल्चर सां मोहबत कनि था। ऐं तव्हां ॾिठो त नंढड़ा नंढड़ा ॿार कीअं ड्रेसिस पाए आया ऐं कहिड़ा जेके टेबलोस हिननि परफॉर्म कया, उन में हिकिड़ी रियलिटी हुई। अॼु मां इहो ई ॿुधाईंदमि त असांखे इलाही ख़ुशी थी, सकाफ़त ॾियारे असां मल्हायोसीं। मां घोट थी हुयमि ऐं असां शादीअ जूं रस्मूं वग़ैरह कयूंसीं ऐं ॿियो बि कुझु कयोसीं, माना डांसियूं कयूंसीं ऐं कयासीं। सकाफ़त जेको हुयो उहो असांजे स्कूल में अॼु प्रोग्राम थियो आहे ऐं इहो ॾाढो भलो आहे। मां चाहींदसि त ॿिया स्कूल बि ईअं ई करनि। अॼु जेको इहो प्रोग्राम कयो वियो आहे टाइम न्यूज़ जे चैनल जे ताउन सां प्रोग्राम कयो आहे मून फेलोशिप स्कूल में। सिंध असांजी अमर आहे, सिंध असांजी जिंद आहे ऐं इन मौक़े ते असां सरकार खां मुतालबो था कयूं त धाइरनि खे निकाली ॾिनी वञे, छो जो सिंध वधीक बोझ बर्दाश्त नथी करे सघे। टाइम न्यूज़ जी तरफ़ां अॼु असांजे स्कूल में सकाफ़ती ॾियारो मुनक़िद कयो वियो आहे। शुक्रगुज़ार आहियूं असां तव्हांजा जो तव्हां पंहिंजो क़ीमती वक़्तु असांखे ॾिनो ऐं तव्हां असांजे प्रोग्राम जी कवरेज कई। असांखे ॾाढो मज़ो अचे पियो। अॼु जो ॾींहुं असांजे लाइ ईद खां घटि न आहे ऐं तमामु मज़ो आयो। प्रोग्राम जो इख्तिताम थी चुको है ऐं असां ॾाढो इंजॉय कयोसीं। जिला साहब ने किया है बहुत ज़बरदस्त और इनके बच्चों में इतना टैलेंट है। इससे पहले भी इन्होंने एक प्रोग्राम करवाया था और जो सिंध की सकाफत का इन्होंने दिखाया है, अपना कल्चर इन्होंने दिखाया है, खासकर वो शादी का टेबलो और बच्चों को, लड़कियों को ना पढ़ाने का सबब, ये सारी चीज़ें दिल को छू गई। और मैं चाहूँगी इस तरह के टेबलो होने चाहिए स्कूल्स में, ताकि बच्चों में और शऊर पैदा हो कि लड़कियों की तालीम में इजाफा किया जाए, लड़कियों को लड़कों से बढ़कर समझा जाए। हिननि चयो त असांखे पंहिंजी धरती ऐं धरतीअ जे सकाफ़त सां